फरीदाबाद में BHU अस्पताल जे इंचार्ज डॉक्टर दीदार अली अब्बासी जी बदली ख़िलाफ़ महरान सोशल फोरम जे अॻुवान मोहरम रिंद, निसार अली अब्बासी, राशिद हुसैन चांडियो, मोहम्मद ईसा अब्बासी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में फरीदाबाद रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त काछे जे शहर फरीदाबाद जी वाहिद अस्पताल आहे जंहिंजो इंचार्ज डॉक्टर दीदार अली अब्बासी खे बदली कयो वियो आहे। BHU सरकारी अस्पताल इंचार्ज बग़ैर मरीज़नि खे केरु दवाऊं ॾींदो, अस्पताल केरु संभालींदो, केरु हलाईंदो। हिननि चयो त सरकारी पोलियो ड्यूटी में अमलो हलियो वञे। BHU सरकारी अस्पताल में नांग ऐं कुते जी वैक्सीन पिणु अणलभ आहे। मरीज़नि खे ॻरा भाड़ा किराया भरणा पवनि था। मरीज़नि खे मेहड़ ऐं लाड़काणो वञण खां बचायो वञे। हिननि सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह, हेल्थ जे सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचूहो खां घुर कई त फरीदाबाद में सरकारी डॉक्टर दीदार अली अब्बासी बदली वापसि कई वञे, न त एहतजाजी तहरीक जारी रहंदी। असांखे ब्यूरो ॿीहर ॿुधाईंदो फरीदाबाद BHU इंचार्ज डॉक्टर दीदार अली अब्बासी जी बदली ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। डॉक्टर दीदार अब्बासी बदली।